दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो। दादू सब्जी मंडी लाड़काणो रोड भरसा हुसैन जमाली जे रहवासिन गुलाम रसूल सान, मोहम्मद अयूब नाइज, मोहम्मद अली सान, यासीन भुट्टो, अली रज़ा पवर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुकड़नि जो कचरो जमा करण ते किनी बदबू हवस हुअण सबबि कॉलोनी वासियुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। बदबू सबबि 4 मासूम ॿारड़ा जिन में आसमा, बबली, दिलबर, रफ़ीक सान ऐं ॿिया ॿारड़ा बेहोश थियण सबबि दादू अस्पताल दाख़िल मुख़्तलिफ़ ख़ौफ़नाक ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो। कुकड़नि जो कचरो शहर खां ॿाहिरि जमा कयो वञे। हिननि दादू डीसी फ़हीम अहमद चाचड़ ऐं एसी शाहनवाज़ मीरानी खां मुतालबो कयो आहे त कुकड़ जो कचरो जमा कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां मौसूम ॿारनि जी ज़िंदगी बचाई वञे। कॉलोनी जे रहवासियुनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे जे पाणे में ये गंद किचरो खणी था अचनि, कुकड़ पुठल हुनजा आंडरा पुठू जेरा ये जो जेको आहे उहो जहिड़ियूं सभु खणी चङूं हितां जेका गॾु कया अथनि। असांजो घर भरिसां आहे, धप थी वई आहे। असांजा माण्हू 3-4 बेहोश थी विया आहिनि, जेके अस्पताल में वञी दाख़िल कया अथऊं। ॿियो अञा अस्पताल में पिया आहिनि। छा असां ॿियो पाण हिते 2-3 माण्हू बेहोश पिया आहिनि। असांखे वॾी तकलीफ़ आहे। असां दादू डीसी खे ऐं एसपी साहिब खे अर्ज़ु था कयूं, महिरबानी करे हिननि जो जल्दी जल्दी एक्शन वरितो वञे, जो असांखे हिन मां निजात करे। ऐं असांखे तमामु तकलीफ़ वॾी आहे। हे त ढूंढ खयूं थो वञे, असां वेही सां नथा कयूं, खाई सां नथा कयूं। असां सां तमामु तकलीफ़ वॾी खणी थी वई आहे। असां बाला ऑफिसरनि खे या जेके वस वारा अमलदार आहिनि, सभिनि जो मुतालबो आहे। वॾो नाक आहे ज़ुल्म आहे, हिन खे चई बीठा आहियूं। हे चवणु कोन था वठनि, हे चवनि था की जेको मोकिले जेको करिणो थो वञी कयो। हाणे असां ग़रीब माण्हू मिसकिन आहियूं ऐं जेके असां रसूल वारा माण्हू आहिनि, हे ॾाढा मुड़ुस आहिनि ऐं हे तमामु पंहिंजे हे रखनि था ॾाढा ई। उन्हनि खे असांजो असां 5 गुमराह कयो आहे, उहो मुड़नि कोन था। जेकॾहिं इहो गंद किचरो खणायो न वियो त असां रोडनि ते निकिरी एहताज कंदासीं। एहताज कंदासीं, असां जेको हड़ताल ते वेहंदासीं। महिरबानी करे हिननि खे इहो बंदि करायो वञे। हे जेको आहे सो असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। असां बड़ा माण्हू जेको आहे सो बीमार थी विया आहियूं। घर में माण्हू बीमारी थी वई आहे, धप आहे, मानी नथा खाई सघूं। असां मानी